नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त में पीर जो ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं तो पीर जो ॻोठ साजिद अर्जियो जो नामालूम चोरन दुकान जा ताला तोड़े हज़ारनि जी मालिकियत जो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि। रात 2:30 बजे जो टाइम हुयो हिते जेको आहे असां सुबुह जो दुकान खोलियोसीं त ताला ॾिनल ई कोन हुया, माना ताला जेके हुआ उहे बि खणी विया आहिनि कटे चोर। असांजो खणी विया आहिनि, गेव खणी विया आहिनि, सिगरेट खणी विया आहिनि, चांहियूं खणी विया आहिनि, पैसा वग़ैरह केस जी जेका बि उहा बि खणी विया आहिनि। टोटल असांजी कंहिंसां का दुश्मनी कोन्हे, असांजो कंहिं बि शक जो कोन्हे। नामालूम कटराई असां पुलिस आई हिते, असांजे मुताबिक़ असां इंसाफ़ कयो वञे, असां ग़रीब छा कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।